ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, सिंध में वॾे वज़ीर मुराद अली शाह के उहदे तां हटाइण जा अफ़वाह गर्दिश करण लॻा। ॿीहर मुराद अली शाह खे हटाए पुराणे जाले खे वॾो वज़ीर बणाइण जूं ॻाल्हियूं ॿीहर आम। गुज़िरियल ॾींहुं सदर आसिफ ज़रदारी सां मुराद अली शाह जी मुलाक़ात बाद अफ़वाह पखड़िया ज़रिया। पार्टी तंज़ीम बि वॾे वज़ीर मां ख़ुशि नाहे, हिन भेरे बिलावल बि शायदि बचाइण जी कोशिश न करे ज़रिया। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं, सिंध में वॾे वज़ीर मुराद अली शाह खे उहदे तां हटाइण जा अफ़वाह गर्दिश करण लॻा। ॿीहर मुराद अली शाह खे हटाए पुराणे जाले खे वॾो वज़ीर बनाइण जूं ॻाल्हियूं ॿीहर आम। गुज़िरियल ॾींहुं सदर आसिफ ज़रदारी सां मुराद अली शाह जी मुलाक़ात बाद अफ़वाह पखड़िया ज़रिया। पार्टी तंज़ीम बि वॾे वज़ीर मां ख़ुशि नाहे, हिन भेरे बिलावल बि शायदि बचाइण जी कोशिश न करे ज़रिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।